बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, आहियां नसरुल्ला गॾाणी, सहाफ़ी मीरपुर माथेलो ऐं ॿेला बचायो कमेटी जो डिस्ट्रिक्ट कोआर्डिनेटर। असां हिन वक़्तु जरवार ॿेले जे 64 नंबर चौकड़ी में मौजूदु आहियूं, जिते बाहि ॾेई दर्जने इंसानी जाननि जहिड़ा क़ीमती वण साड़िया विया हुया। हीअ तव्हांजे साम्हूं आहे। हीअ केतिरा ई वण हिते साड़िया विया आहिनि। असुलु ॻाल्हि इहा आहे, हिते बाहि ॾियारण वारो हितां जो बा असरु आहे। ॾियारण वारो जन DFO घोटकी आबिद तोई जे मार्फत उनमें हिकिड़ो फॉरेस्ट गार्ड आहे। ॿियो वरी इन्हनि जो डेली वेजिस वारो हिकिड़ो टैमी आहे। टैमी चवंदा आहिनि, मुंहिंजे ख़्याल में बेलदार चवंदा आहिनि। उहे उन ॿिन्ही ॼणनि हिते अॻेनी बाहि ॾेई ही केतिरा ई वण, दर्जने वण हिते साड़े छॾिया हुया। हाणे बाहि ॾियारण वारो केरु? बा असर। कंहिंजे मार्फत? DFO घोटकी आबिद तोई मार्फत। ॾियण वारा केरु? हिकु फॉरेस्ट गार्ड, ॿियो जेको हिननि जो डेली वेजिस ते बेलदार रखियलु आहे, जेको टैमी रखियलु आहे, उन्हनि बाहि ॾिनी आहे। हिन महल ताईं ही का बि आला सतही का इंक्वायरी न थी आहे। ही दर्जने वण साड़िया विया आहिनि, सवे वण हिते साड़िया विया आहिनि। पर वॾी ॻाल्हि इहा आहे, मां तव्हांखे ॾेखारींदुसि अॻिते हली त ॿिनि जायुनि ते बाहि ॾिनी वई आहे। पहिरियां ॿी जाइ ते बाहि ॾिनी वई आहे, उहा बाहि मच न थी सघी, पोइ वरी हिते बाहि ॾिनी वई आहे। हाणे ही वण आहिनि, जवान वण आहिनि, 2018 जा पोखियल वण आहिनि, जेके अॻूणे DFO ज़ियादुल्ला लगारी साहब पोखिया हुया। ही वण ॾिसो, केॾा क़ीमती वण बाहि ॾेई साड़िया विया आहिनि। खेनि शर्म अचणु घुरिजे, खेनि शर्म अचणु घुरिजे। हाणे हीअ त बाहि लॻल आहे, मुंहिंजे ख़्याल में 4-5 एकड़ ते हिते बाहि लॻल आहे। सवे नौजवान वण साड़िया विया आहिनि, तबाह कया विया आहिनि। पर इन खां अॻु में साॻी ॾींहं ते 5 मिंट पहिरियां ॿिए पासे बाहि ॾियण जी कोशिशि कई वई, जिते बाहि लॻी न सघियो, बाहि भड़की न सघियो, वरी दोबारा हिते बाहि ॾिनी वई। हे मां तव्हांखे चङी रीति ॾेखारणु चाहियां थो। केतिरा ई ॾींहं गुज़री विया आहिनि, 10-12 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर मजाल जो का आला सतही इंक्वायरी थिए, का कार्रवाई थिए कंहिंजे ख़िलाफ़। DFO घोटकी आबिद तोई साहब ख़ुदि मुलविस आहिनि। ही 5-8 एकड़नि ते बाहि आहे, यानी सवे हज़ारे वण साड़िया विया आहिनि। हाणे मां तव्हांखे उन जॻह ते वठी हलंदुसि जिते पहिरियां बाहि ॾिनी वई। जिते पहिरियां बाहि ॾिनी वई, मां तव्हांखे उहा जॻह ॾेखारियां थो। हाणे जरवार ॿेले जी 64 नंबर ही चौकड़ी आहे। इंतिहाई अहिड़ा घाटा वण हुया, जिन खे बेहसन बाहि ॾेई वणनि खे साड़े तबाह कयो, नास कयो, इन्हनि जो क़त्लेआम कयो। केॾा घाटा वण आहिनि साथियो, ही तव्हां ॾिसी सघो था, केॾा घाटा वण आहिनि। असुलु ॻाल्हि इहा आहे, जो ॿेला थियण ऐं वण थियण में रुकावट जेको आहे, सिंध गवर्नमेंट पाण आहे। हू कॾहिं बि न चाहींदा जो ॿेला आबाद थियनि। असांजे चूंडियल नुमाइंदनि, उन्हनि जे वाठनि वॾेरनि जूं लीज़ूं खसिजनि, उहे आबादी कंदा रहनि। सिंध गवर्नमेंट इहो चाहे थी जो आबादी कंदा रहनि, हिते वण न थियनि। इन जे लाइ हिन महिल ताईं घोटकी जे जरवार ॿेले जे 64 नंबर चौकड़ी में जेका 2-3 जायुनि ते वणनि खे बाहि ॾिनी वई आहे, उहा तव्हांखे मां अॻिते हली जेकी ॿी जॻह आहे उते हली तव्हांखे ॾेखारियां थो। हीअ को इतफ़ाक़ न आहे, सोची सम्झी साज़िश आहे, जंहिंमें बा असर सां गॾु DFO आबिद तोई पाण मुलविस आहे। बाहि ॾियण वारो फॉरेस्ट हिकिड़ो गार्ड आहे। ॿियो हिननि जो डेली वेजिस ते रखियल टाइमी आहे, बेलदार आहे। हर पासे वण वढजनि था पिया, नंढा वॾा जवान वण वढजनि था पिया, वणनि खे बाहि ॾेई साड़ियो पियो वञे। ही त हालत आहे। कहिड़े तरफ़ आहे जेका बाहि 5-7 एकड़नि खे ॾिनल आहे, इन खां अॻु हिते बाहि ॾिनी वई आहे, उहो मां हली तव्हांखे ॾेखारियां थो। हाणे बाहि हथ सां ॾियण वारा केरु आहिनि? फॉरेस्ट गार्ड ऐं हिननि जो डेली वेजिस ते रखियल टैमी बेलदार। ॾियारण वारो केरु? हितां जो बा असर, इंतिहाई बा असर। कंहिंजे मार्फत? DFO घोटकी आबिद तोई मार्फत। सभई मिली भगत करे अहिड़नि जवान वणनि खे, सरसब्ज़ वणनि खे साड़ियो वञे थो, तबाह कयो वञे थो। ही उहा जॻह अथव, पहिरियां हिते बाहि ॾिनी वई,
ही तव्हांजे साम्हूं आहे। ही हिते दर्जने वण साड़िया विया आहिनि। ही बि साॻी 64 नंबर चौकड़ी आहे। ही ॾिसो ही केतिरा ई वण हिते साड़िया विया। पहिरियां हिते बाहि ॾिनी वई, पोइ वरी 5-7 एकड़ जी विथी ते वरी ॿिए पासे बाहि ॾिनी वई। केतिरा ई वण साड़िया विया आहिनि। का बि आला सतही का इंक्वायरी न थी आहे, का कार्रवाई न थी आहे, न का DFO घोटकी ख़िलाफ़ु कार्रवाई थी आहे जंहिं बाहि ॾियारी आहे, न कंहिं बाहि असर ख़िलाफ़ु थी आहे, ऐं न ई बाहि ॾींदड़ फॉरेस्ट गार्ड ख़िलाफ़ु का कार्रवाई थी आहे, न ई डेली वेजेस वारे टाइमी बेलदार ख़िलाफ़ु का कार्रवाई थी आहे। ही तव्हांजे साम्हूं आहे। हिते बि दर्जने सवें वण साड़िया विया आहिनि। हिक ई वक़्तु 2 जायुनि ते बाहि ॾिनी वई आहे। ही तव्हांजे साम्हूं आहे। अदा घणा ॾींहं थिया हूंदा? 10-12 ॾींहं तक़रीबन थी विया आहिनि। का इंक्वायरी कोन्हे, का इन्वेस्टिगेशन कोन्हे, का कार्रवाई कोन्हे। ही तव्हांजे साम्हूं आहे। ही वण सड़िया पिया आहिनि। ही तव्हांजे साम्हूं आहे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे। शर्म जी, इन्हनि लाइ शर्म जो मक़ाम आहे। जी कॾो लॻी वियो अदा। मां बि शूज़ हल्का पाते आयो आहियां। ही ॾिसो दर्जने वण ही साड़िया विया आहिनि। दर्जने सवें वण साड़िया विया आहिनि। हिते बि 2-3 एकड़नि ते बाहि लॻी पई आहे। ही तव्हांजे साम्हूं आहे। साथियो, मूंखे पंहिंजे दुआउनि में यादि रखिजो। अलाह ताला सभिनी खे ख़ुशि रखे। वॾी महिरबानी। ऐं थी सघे त वणनि जो क़त्लेआम कंदड़, वणनि खे साड़ींदड़ ज़ालिमनि ख़िलाफ़ु कार्रवाई थियण लाइ ही वीडियो वधि खां वधि शेयर कयो। ऐं इन करप्ट कुधे कामोरे DFO घोटकी आबिद जतोई ख़िलाफ़ जी कार्रवाई भी थी सके। वॾी महिरबानी।